सुभान अल्लाह। मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां। मदीने वारे साईं जो शान तो बयान कन उहे जेकी उन शान के समझन ऐं उन शान बयान करण जो हक़ अदा करे सघन। छो त मदीने वारे साईं जो शान सभिनी शानन में अफजल ऐं आला बरतर ऐं बाला आ। सभिनी नालन में मुस्तफा जा नाला शान वारा। सभिनी शहरन में मदीने वारे साईं जो शहर मदीनो शान वारो। सभिनी बोलियुन में मदीने वारे साईं जी बोली अरबी वडे शान वारी। सभिनी ज़मानन में मदीने वारे साईं जो ज़मानो सब का वडे शान वारो। सलात शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो इस्म बशान वारो जिस्म बशान वारो। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो घराणो सभिनी घराणन में वडे शान वारो। नबी जा बच्चा सारी दुनिया जे जवानन जा सरदार। नबी सोने जी न्याणी सारी दुनिया जे औरतुन जी सरदार। सुभान अल्लाह न था चो। सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। आमीन। मदीने वारे साईं जा खलीफा सैयदना अबू बकर ऐं सैयदना उमर जन्नत जे अधड़ोटन जा सरदार। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जा असहाबी सारी नबियन जी जेका बि जमायतूं हुयूं सभिनी नबियन जे असहाबन खां मदीने वारे साईं जा असहाबी वधीक शान। सोहणो नबी जेको किताब असां ॾे खणी आयो उहो किताब सभिनी किताबन में वधीक शान वारो। जे ज़मीन जे खिते में मदीने वारे साईं जा कदम लगा उहा ज़मीन सभिनी ज़मीनुन खां शान वारो। मदीने वारे साईं जी मस्जिद सॼी दुनिया जे मस्जिदुन खां वधीक शान वारो। इस्माइलानी में भी टे मस्जिदूं आहिनि। हिते निमाज पढ़ी हिकड़ी निमाज पढ़ी हिकड़ी निमाज जो हिकड़ो सवाब। पर मस्जिद नबवी में वञी निमाज पढ़ी त हिकड़ी निमाज जे पारां 50,000 निमाजुन जो सवाब। सुभान अल्लाह। अञा ॿुधायां मस्जिद नबवी में हिकड़ी निमाज पढ़ी साईं फरमाइनि था मन सल्ला फी मस्जिदी हाज़ा। जेको मानू मदीने में अची मुझी मस्जिद में हिकड़ी नमाज पढ़े कुतिब लहू हज्जतान मबरूरतान। उन्हें के ब हज पर बई हज कबूल पियल। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इन मस्जिद में सजी जिंदगी नमाज पियो पढ़ फर्ज आ खुदा जो अदा कबो पढ़बो। हाँ पर इहा खबर कोने त ये नमाजूं कबूल पियूं अलाए न पियूं। पर मस्जिद नबवी में रुगे 40 नमाजूं पढ़ी न त तोखे 2 चिट्ठा मिलंदा। चिट्ठा बस सर्टिफिकेट मिलंदा। हिकड़ो दोज़ख जी बाह खां छोटकारे जो चिट्ठो, ॿियो मुनाफिकत खां छोटकारे जो चिट्ठो। सुभान अल्लाह। आहे न शान। हाँ मुझे महबूब जे शहर में हिकड़ी मस्जिद आ जे मस्जिद जो नालो आ मस्जिद कुबा। वुजू करे ऐं मस्जिद कुबा में वञी 2 रकातूं नफिल पढ़ी त उम्रे जो सवाब। सुभान अल्लाह।
न को एहराम बध, न को तलबियो पढ़, न को काबे जो तवाफ कर, न को सफा मरवो डुक, न मथो कूड़ाए, रुगे बरकातों नफिल पढ़, उम्रे जो सवाब सो भी मुकम्मिल सब। सुभान अल्लाह। ये सब शान मदीने वाले साईं जो आ हुजूर जा जो कदम लगा। सुभान अल्लाह। मदीने शरीफ में एकड़ो खूह है जो नालो आहे बीर गुर्स। उन्हें जो पानी पी न तो वो पानी जन्नत जो पानी आ। खूह जो जर जेको आहे न हेठों चश्मा उन्हें जा बेहिश्त सा मिलियल है। केता मिलियल है न बेहिश्त सा। पानी पियो मदीने जो जण जन्नत जो पानी पी तुई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह करे तहां असां सभिनी खे मदीने जो मींहुं नसीब थिए। आमीन। अॼु निमाणी में मींहुं ॾिठोसीं जी। घिटियुनि में छेणा मोटरा गो वरी मींहुं पवंदो त उन में बूई निकिरंदी, धप निकिरंदी। पर मदीने शरीफ में जेरी मल मिट्टी आ न मदीने शरीफ जी, उन्हें ते मींह जूं कणियूं थी पवन, उन्हें मां हिकड़ी सुगंध ऐं सुरहान थी निकिरे जेका मुश्क खां, अंबर खां, संदल खां, अतुर खां, हर खुशबू खां वधीक सुरहान मदीने जी मिट्टी में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छो ते या आम मिट्टी ना है, इते मदीने वाले साईं जा पाक कदम लगा। सुभान अल्लाह। बेशक। सुभान अल्लाह। मौलवी अब्दुल महबूद देवबंदी आलिमा, उन्हें किताब लिखो आ तारीख मदीना। मोट मौजूद आ किताब जेके शक हूंदो मां ॾेखारींदुसि। मौलवी अब्दुल महबूद देवबंदी पंहिंजे किताब तारीख मदीना में तो मदीने शरीफ जी जेका मस्जिद नबवी में जेका साईं जन जे मज़ार वारी जाइ आ, जिते बिनी जहानन जा सरदार हींअर आरामी आहिनि, देवबंदी मौलवी थो लिखे त इहा जाइ काबे खां बि भली आ। सुभान अल्लाह। छा खां भली आ? काबे खां भली। काबे खां इहा जाइ भलिया। छो त इहा जमीन मुस्तफा जे जिस्म सा मस थी आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह करे ने अकीदे ते पैर खोड़े बीहन। हाणे चवे थो त इहा मिट्टी जेका मदीने वारे साईं जे बदन सां लगी, उहा मिट्टी भी काबे वारी सरजमीन खां भली आ। सुभान अल्लाह। वरी पुछीस मदीने वारो साईं कीअं अचे, वो तो असां जहिड़ो बशर। तौबा अस्तगफिरुल्लाह। अल्लाह। अरे जे वजूद जे पाक बदन सां जेका मिट्टी लगे, उहा मिट्टी भी काबे खां भली थो चवी त इन वजूद जो पंहिंजो शान छा हूंदो। नारे तकबीर, नारे रिसाला, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, तुंजो साईं मुंजो साईं दिलबर साईं। देवबंदियुनि खां बि हिकिड़ो ॾाको अञा मथे आहिनि अहले हदीस कैटेगरियूं आहिनि, सम्झो था। इन्हनि खां हिकिड़ो फुट अञा मथे आहिनि अहले हदीस। अहले हदीस जो हिकिड़ो आलिम आहे जंहिंजो नालो आहे गाली मोहम्मद अमीन शिंगेती। मस्जिद नबवी शरीफ में दर्स ॾींदो हुयो, दर्स मुदर्रिस हुयो। मस्जिद नबवी ॾिठा अथव न, कुर्सियुनि ते वेठा हूंदा आहिनि, जेके विया आहियो ॾिसी आया आहियो, कुर्सी ते वेठो दर्स ॾींदो हो। नालो हुस गाली मोहम्मद अमीन शिंगेती। उन जो किताब आहे, उन किताब जो नालो आहे अद्दुर्र समीन फी मआलिम दारिल रसूलिल अमीन। उन किताब जे सुफ़े नंबर 7 ते वो अहले हदीस आलिम तो लिखे बिअन्नल बुक़अतिल्लती दुफ़िन फ़ीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिय अफ़दलु मिनल काबति व मिनल अर्शिल अज़ीम। उहा ज़मीन जिते मदीने वारा साईं हींअर आरामी आहिनि,
मज़ार पाक जी इया सरजमीन लिखे तो त इया काबे खां भलिया पर इया अर्श खां भी भलिया सुभान अल्लाह भलिया अर्श खां भी इया जमीन भलिया छो त मुस्तफा जे पाक बदन सां लगल सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे कॾहिं बीबी हाजरा जा पैर लगा हुया सफा ऐं मरवे जबल ते जिते पंहिंजे बचड़े इस्माइल जे ला पानी ॻोल्हण जे ला हुन जबल ते चढ़ी हेठां ई में वरी ड्रोड़े पई हेठां ई में ड्रोड़े पई हाजी अॼु बि वेंदा आहिनि जिते अम्मा ड्रोड़ी आहे उते ड्रोड़ंदा आहिनि जिते सायूं बत्तियूं लॻल आहिनि हाजी ड्रोड़ंदा आहिनि जिते आस्ते हली आहे उते आस्ते हलंदा आहिनि जिते जबल ते चढ़ी आहे उते चढ़ंदा आहिनि हाणे क़ुरान तो फरमाए इन सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह इहो सफा ऐं मरवो इहे ॿई जबल अल्लाह जूं निशानियूं आहिनि अल्लाह जो जा आसार आहिनि रब जूं निशानियूं आहिनि छो त बीबी मरियम जा हिते बीबी हाजरा जा हिते कदम लॻा आहिनि अरे जिते इब्राहिम खलील जी घरवारी ऐं हज़रत इस्माइल जी जीजल अम्मा जिते उन जा कदम लगन उहे जबल रब जूं निशानियूं बणजी वञन पर नबीअनि जे सरदार मोहम्मद करीम जा जिते कदम लगन उन मदीने जो शान छा हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जिते मदीने वारो साईं हींअर पाण जलवा घर आहे सुभान अल्लाह पाण सोनो हबीब मौजूद आहे सुभान अल्लाह हयातुन नबी अज भी उन्हें सरजमीन मदीना में मुझो लजपाल नबी अज भी जिंदा हयात मौजूद वेठो आहे देवबंद जो आलिमा मौलवी अशरफ अली थानवी जेके देवबंदी सरींदा आहिनि हकीमुल उम्मत यानी सजी उम्मत जो हकीम हिकमत ॼाणण वारो उन्हें लिखियो आ अल बुनियानुल मुशय्यद में त हिकड़ो अल्लाह जो वली हुयो सैयद अहमद कबीर रफाई रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो वली हुयो यो चौथी सदी जो बुजुर्ग हुयो थानवी साहब लिखे तो त उहो वली सगोरो मदीने शरीफ में आयो मदीने पाक में आयो साईं जन जे रोजे पाक जे सामो भी ऐं अर्ज कई त या रसूल अल्लाह मां सैयद आहियां तांजी आल आहियां तांजो बच्चो आहियां जॾहिं ॻोठ हूंदो हुयुसि न पंहिंजे मुल्क रफा में मिस्र में हुयुसि त मूंखे रोज़ दीदार ख्वाब में कराईंदा हुया ये भी तो भाग वारा न जन के रोज दीदार थी अल्लाह या रसूल अल्लाह रोज जलवो ॾेखारींदा हुयो हाणे अॼु तव्हां जे तॾे ते आयो आहियां ओ मुंहिंजा महबूब अॼु दिल चवे थी पंहिंजो हथ मुबारक जो त मां हथ मिलायां ऐं हथ खे चुम्मा सुभान अल्लाह छा कयां हथ खे चुम्मा मुसाफ़ो कयां हथ मिलायां थानवी साहब तो लिखे त जेडीमल सैयद अहमद कबीर रफाई रहमतुल्लाह अलैह महबूबन के इए सॾु करे अर्ज कयो आ त मज़ारे अनवर खुली वई हथ मुबारक ज़ाहिर थी पियो ऐं उन हथ सां हथ मिलायई हथ के चुमी ॾिनई ओडी मल 4000 माण्हू मौजूद हुया मस्जिद नबवी में 4000 माण्हुनि मुस्तफा जे पाक हथ के पंहिंजे हिननि अखियुनि सां सुजागी में दीदार कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हयात आए हुजूर मुझो सुने सुञाणे गुलाम पंहिंजा सुभान अल्लाह हयात आए हुजूर मुझो सुने सुञाणे गुलाम पंहिंजा
सदन में साणी थिए उन्हीअ सां सदन में साणी थिए उन्हीअ सां फिरते मां कई जे पुकार आए सुभान अल्लाह हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ियुनि जो ठारो आहे उते आ रहमत उते आ बरकत उते आ रहमत उते आ बरकत उते दिलयुनि जो सही करारो आहे सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चार किताब आसमान ता लथा तौरात मूसा कलीमुल्लाह ते ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम ते इंजील ईसा अलैहिस्सलाम ते कुरान मुझे मिठे मोहम्मद करीम ते सुभान अल्लाह। तौरात जो को बेड़ो तख्तो न हुयो एड़ो वर्क न हो जंहिंमें दिल पर नबी जी तारीफ न हुजे सुभान अल्लाह। ज़बूर जी का एड़ी सूरत न हुई जंहिंमें मुस्तफा जी सूरत बयान थियल न हुजे सुभान अल्लाह। पुट इहो जुमलो समझो तौरात जी का एड़ी सूरत न हुई जंहिंमें मुस्तफा जी सूरत बयान थियल न हुजे ऐं कुरान त सॼो जो सॼो लजपाल नबी जी वाखाण में आ सुभान अल्लाह। तौरात जी हिकड़ी आयत ॿुधायांव इब्रानी ज़बान में तौरात नाज़ुल थियो मूसा कलीमुल्लाह ते तौरात जी आयत आ या तैबतो या मस्कीनतो सअरफो अजाजीरुक अला अजाजीरिल कुरान इब्रानी मां अरबी में तर्जुमो हुआ ए खुशबूदार शहर सुभान अल्लाह। केड़ो शहर खुशबूदार मदीने जो खुशबूदार किया खुशबूदार तौरात में लिखल या तैबत ए खुशबून वारा शहर सुभान अल्लाह। या मस्कीनत ए सुकून वारा शहर खुदा जाने अज भी मदीने में वञो न सुकून तो मिले सुकून बेशक अल्लाह बेशक। असांजे मातली जे पासे जो हिकिड़ो ठेठ देवबंदी आहे मूंखे मदीने शरीफ़ में मिलियो हफ़्तो ॿ हफ़्ता ॾिठो मां जेको मदीने शरीफ़ में मुंहिंजो तो वारा साथी त सभु मके में वेठा आहिनि तूं हिते भला कीअं अल्लाह चईसीं मुंहिंजा साथी चवनि था हल ओॾे सवाब ओॾे आ लख नमाज़ हिकिड़ी नमाज़ लख नमाज़ जे बराबरि आहे पर साईं बराबर सवाब उते हिन सुकून मदीने में आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक। देवबंदी पियो चवे चईं मूंखे कसम खणायो कुरान मथे ते रखो जेॾी महिल मके में आयुसि त मूंखां बच्चा ॿार विसरी विया मके में एॾी राहत आई पर जेॾी महिल मदीने में आयुसि त मूंखां मको बि विसरी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मके जा दीदार भी मुखों विसरी विया काबे जा तवाफ भी विसरी विया जेरी मल गुंबद खदरा ते नजर पई त यहाँ ठरी पियो दिल रूह के राहत मिली वई मुझो यो तू नथो चवी तौरात में भी इए लिखला या मस्कीनत
मदीने जो उहो शहर आहे जेको दिलुनि खे सुकून ॾींदो आहे। सुभान अल्लाह। सुकून ॾींदो आहे। हां इस्माइलानी वारो हिकिड़ो अर्ज़ थो कयांव, मुंहिंजी ॻाल्हि दिल ते लिखो ऐं वञी आज़माए ॾिसो। कहिड़ी बि बीमारी हुजे न, बीमार मरीज़ माण्हू दवा नथी फ़ाइदो करे, इलाज नथो फ़ाइदो ॾिए, मदीने वञे। अल्लाह। सुबुह जे वक़्त में जेका थधड़ी हीर घुलंदी आहे न, ओभर ॾों पूरब जी हवा, मदीने में ओभर जी जेका हवा घुलंदी आहे न, उन हवा जे साम्हूं बि वॾा साह खणो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां पंहिंजो तजुर्बो तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां वञी आज़माए ॾिसो। सुभान अल्लाह। बेशक खुदा जाने तो केड़ी बि लाइलाज बीमारी हुजे, कैंसर जी बीमारी आ, शुगर जी बीमारी आ, मुझा दोस्तों हेपाटाइटिस जी बीमारी आ, डॉक्टर इलाज करण वारा दवा करे करे थकजी पिया। मदीने जे हवाउनि में वञी वॾा साह खण, तुंहिंजे अंदर में तकड़ी तकड़ी मदीने जी हवा दाख़िल थिए, खुदा जाने सेहत मिली वेंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह नसीब कंदो। आमीन। हां मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आ, मौलवी साहब अब्दुल रहमान नालो अथसि, अञा ताईं जेरो आ, मदीने शरीफ में रहंदो आ। चईसि मां पाकिस्तान आयुसि, शुगर वधी वई 4 प्लस माना इंतहा दर्जे ते। डॉक्टरनि चयो तूं हली कीअं थो, किरी नथो पई, हेॾी शुगर तुंहिंजे मथे चढ़ी वई आहे। चई दवाऊं ॾिनऊं, टेस्टूं कयूं, इलाज कयूं, पर फ़ाइदो कोन थियो। चयो उहे सभई टेस्टूं बि खयमि, मदीने शरीफ आयुसि, इकामो अथसि रवासी उते जो। चई मां मोटी आयुसि मदीने शरीफ, वरी उते अचे टेस्ट करायमि, उन्हनि ॿुधायो 4 प्लस आहे। चई उहे सभई टेस्टूं कराची वारियूं, लाड़काणे वारियूं, मदीने वारियूं सभई टेस्टूं बि खयमि, उहे दवाऊं बि खयमि, सिधो विझ मवाज शरीफ। सुभान अल्लाह। जारी मुबारक सुनहरी जारी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं जे अॻियां उहे दवाऊं बि खणी बीठुसि, हो सॼो फाइल जेको हुजे दवाउनि जो, ऐं उहे दवाऊं बि ॻोथरी में विझी खणी वियुसि। साईं मुंहिंजा महबूब तूं हबीब तूं तबीब, तूं दर्दन जी दवा, जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब दे शफा मियां मरीज़न के। तू हबीब तू तबीब, तू दारूं खे दर्दन, तू डी तू लाई सोना खे दुखंदन, तॾे फकियूं फर्क कन, जॾे अमर थिए उन्हनि खे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। फकियूं बि तॾे फर्क कंदियूं, दवाऊं तॾे असर कंदियूं जॾे अमर थींदो न। या रसूल अल्लाह, हे टेस्टूं, हे रिपोर्टूं, हे दवाऊं मां पाड़े में तव्हांजे आहियां, महबूब तो फरमायो आ पाड़ो नबियन खे प्यारो आ। मुंहिंजा सोना हबीब पंहिंजे पाड़े जो नंग सुञाणो, हिननि दवाउनि खाई बेज़ार थी वियो आहियां, शिफ़ा नथी मिले। हबीब मुंहिंजी हिननि टेस्टुनि मां, हिननि दवाउनि मां जान छॾायो। चइबो रोआं बि पियो, अर्ज़ बि कयां पियो, अर्ज़ कंदे 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 ईअं दिलि खे ॼणू राहत मिली वई, दिल खे सुकून मिली वियो। पोइ चए थो मां मोटी आयुसि, तबियत में सम्झां पियो त रिलैक्स आहियां, पाण खे सेहतमंद पियो सम्झां। शाम जो वियुसि, उन डॉक्टर जंहिं मुंहिंजी सुबुह जो रिपोर्ट कई हुई, मुंहिंजो खून टेस्ट कर, शुगर टेस्ट कर, टेस्ट कयई त नॉर्मल या त 450 हुई सुबुह जे टाइम ते। हींअर जेॾी महिल शाम जो ॼारी पाक खां थी अर्ज़ करे मोटी आयो आहियां त 120 शुगर। डॉक्टर ॾिसे
सुबह वारी रिपोर्ट ॾिठई हींअर वारी रिपोर्ट ॾिठई मूंखे ॾिठई जे कहिड़ी दवा खाधई कहिड़े तबीब वटि वे कहिड़ो इलाज कई जे मुंहिंजो मास मुंहिंजो तबीब मदीने वारो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक हाय 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 मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो सोणो हबीब अॼु बि हयातुन नबी आ ऐं तैबा जो शहर या तैबत या मस्कीन ओ खुशबुन वारा शहर ओ सुकून ॾियारण वारा शहर हे किथे लिखियल आहे तौरात पाक में तौरात शरीफ में ओ सुकून वारा शहर सअर्फ अजाजीरुक अला अजाजीरिल कुरा जल्द मां अल्लाह तुंहिंजे छतुन खे सॼी दुनिया जे शहरनि जे छितियुनि खां बुलंद कंदुसि ए मदीना तुंहिंजूं छितूं सॼी दुनिया जे शहरनि जे छतुनि खां बुलंद थी वेंदियूं वो कीअं कीअं मदीने शरीफ में वॾी बिल्डिंग बि जेका आहे उहा 25 मंज़िल आहे पर जेका या बुर्जुल खलीफा दुबई वारनि ठाही आहे न दुबई में उहा 120 मंज़िल आहे दुनिया जी वॾे में वॾी बिल्डिंग आहे हालांकि ये छितियूं तो उन्हनि जूं वॾियूं आहिनि पर क़ुरान में तौरात में लिखियो पियो आहे त ए तैबा जा शहर तुंहिंजे छतुनि खे सॼी दुनिया जे छतुनि खां बुलंद कंदुसि इन मां मुराद छा आहे इहे छतूं इहे जेके मंज़िलूं ठाहींदा आहिनि इहा छत न ओ तैबा जा शहर सॼी दुनिया जे शहरनि खां तुंहिंजे शान खे मथां हो करे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला शान मुस्तफा अजमत मुस्तफा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं दिलबर साईं सुभान अल्लाह जे नबी जो शहर सॼी दुनिया जे शहरनि खां ऊंचो आ शान में आला ऐं बाला छो त महबूब उते रहिया मकान जो शान मकीन जे सदके हूंदो आ घर जो शान घर धणी जे करे हूंदो आ घर जी इज्जत घर वारे जे करे हूंदी आ शहर जी इज्जत शहर वारे जे करे हूंदी आ मदीने जो शहर मुझे मुस्तफा जो शहर आ इन जे करे अल्लाह पंहिंजे हबीब जे शहर जे शान के सॼी दुनिया जे शहरनि जे शाननि खां मथे करे छॾियो सुभान अल्लाह जे महबूब जे शहर में रहने उन शहर जो शान सॼी दुनिया खां मथां थी वञे त खुद मदीने वारे जो शान छा हूंदो सुभान अल्लाह पुट समझो था कुरान तो फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुभान अल्लाह महबूब जेको हिते शान ॾिनो थमाए आखिरत तुंहिंजे लाइ हिन जग खां आखिरत भली सुभान अल्लाह जेको हिते शान ॾिनो थमाए आखिरत में अञा तुंहिंजो शान बुलंद कंदुसि सुभान अल्लाह पर इते मुफस्सिरन हिकड़ी ॿी माना बि कई आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला महबूब पहिरीं घड़ीअ खां पोईं घड़ी तुंहिंजे लाइ अञा भली आहे सुभान अल्लाह हिन घड़ी में जेको तुंहिंजो शान आहे न ईंदड़ घड़ी में तुंहिंजो शान अञा वधाईंदुसि जा घड़ी गुज़रंदी उन घड़ी में तुंहिंजो शान मथां कंदुसि अञा वधाईंदुसि घड़ी घड़ी गुज़रंदी वेंदी मुस्तफा जो शान वधंदो वेंदो घड़ियुनि खे ब्रेक नाहे घड़ी रुकजे नथी त मुस्तफा जे शान जी बुलंदी बि रुकजे नथी सुभान अल्लाह बेशक समझो था
हाणे बयान करण वारो खणी केॾो बि आलिम हुजे केॾो बि पंहिंजो मुताले वारो हुजे पर बयान कंदो जेका हिन घड़ी में आहे न शान उहो ई बयान कंदो न पर क़ुरान त फरमाए थो ॿी घड़ी ईंदी तुंहिंजो शान महबूब अञा वधी वेंदो वरी जे उन ॿी घड़ीअ जो शान को बयान करे त घड़ी त अञा अॻिते टपी वई मुस्तफा जो शान अञा मथे वधी वियो सुभान अल्लाह कंहिं ज़बान खे ताक़त नाहे जो मुस्तफा जो शान खुटाए सघे बस हिकड़े जुमले में गाल दंगा त बादस खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर गाल बस दंगा त अल्लाह का बाद में मुस्तफा तू ही शान वारो तू ही मान बस पहिरियों ज़ात रब जी आ शान इज्जत अज़मत मुझे मालिक जो आ खुदा जी ज़ात का बाद में अगर का शान वारी ज़ात आहे त मदीने वारे साईं इन जे करे मुस्तफा जो शान जो आला है न त उन जी उम्मत खे बि रब शान वारो बणाए जेको मुस्तफा जो गुलाम थी वञे फर्मा बरदार थी वञे मुस्तफा जी सुन्नत जी ताबेदारी करण वारो बणजी वञे रब इन जो बि शान वधाए छॾी समझो था मुस्तफा जो शान त शान आ पर मुस्तफा जे दर्जा जेके गुलाम आहिनि न उन्हनि जो शान बि आला आहे सुभान अल्लाह हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सुभान अल्लाह वो मर्दा जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान अजमेर वारो हिंदुस्तान में अजमेर जे शहर में ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी इहो आयो लाहौर में असांजो दाता गंज बख्श अली हुजवे सुभान अल्लाह दाता साहब जे दरबार ते आयो केर ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी समझो दाले निंड पे आयो अल्लाह समझो ता सही मुसा गड आयो ना जियो केर आयो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी किथे आयो हजरत दाता गंज बख्श अली हुजवेरी जे दरबार ते लाहौर शरीफ चई त ॾिसां त दाता जो शान केतिरो आहे ॾिसां त दाता जो शान केतिरो अचे वेही रहियो मुराकबो करे मुराकबो माना गर्दन झुकाए ओ हे सुतो पियो अथई अल्लाह रहिया ई साड़े छॾी हां हिकिड़ो निंड करे ॿियो रेगियो वेठो आहे सही हे अल्लाह जा दोस्त आहिनि न अखियूं ॿूटींदा आहिनि त हे अंदरियूं अखियूं खुलंदियूं आहिनि भिटाई तो फरमाए तो उपटियां त अंधियूं उपटियां हे अखियूं तो खोलियां त हे अंदरियूं अंधियूं आहिनि उपटियां त अंधियूं पूरियां पिरी पसंद सुभान अल्लाह हे ॿाहिर वारियूं अखियूं त अंदरियूं अखियूं खुली थियूं पवनि यार जा जलवा नज़र था अचनि सुभान अल्लाह उपटियां त अंधियूं पूरियां पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे दाता गंज बख्श जी दरबार ते ख्वाजा मुईनुद्दीन आयो हे अखियूं बंद करे हे अखियूं खोले वेठो सुभान अल्लाह अंदर वारियूं अखियूं मुराकबे में वेठो हिकड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न 4 ॾींहं न 5 ॾींहं न 8 ॾींहं 40 ॾींहं सुभान अल्लाह पूरो चिल्लो 40 ॾींहं रहियो ॾिसां त दाता जो शान छा आहे चए थो 40 ॾींहं दाता जे दरबार ते मुराकबे में वेठुसि पर मूंखे दाता जे शान ऐं मान ऐं ऊचे दर्जे जी कल न पइजी सघी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ हीअं चयईं गंज बख्शे फैज़ आलम मजहरे नूरे खुदा नाके सारा पीर कामिल कामिलारा रहनुमा
40 ॾींहं जो वेठो न चई त गंज बख्शा यानी खजाना बख्शण वारो आहे सुभान अल्लाह को टको ॾींदो आहे को पाई को पैसो को रुपयो इस्माइलानी वारे खां केर घुरे त चए थो माफ़ कजांइ मटियल कोन्हे हां घुरे थो अबा रुपयो ॾिजांइ चयो को खुलियो कोन्हे रुपयो ॾियण जे लाइ 100 रुपया ॾियण जे लाइ असीं तयार न आहियूं पर दाता साईं ख्वाजा मुइनुद्दीन तो फरमाए त दाता खे जो ॾिठ में त रुगे टको पैसो रुपयो 100,000 न खजाना थो ॾे खजाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह गंज बख्शे फैज़ आलम को हिकड़े मुरीद के फैज़ ॾे को 5 मुरीदन के को 8 मुरीदन के फैज़ ॾे पर दाता गंज बख्श जहान सजे के तो फैज़ वेठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा अल्लाह जे नूर जो परतवो जे ॾिसणो अथव त दाता गंज बख्श के ॾिसो जदो ना के सारा पीरे कामिल जेके अणपूरा आहिनि न उन्हनि जे लाइ मुर्शिद कामिल आहे पर जेके कामिल पाण कामिल आहिनि उन्हनि जे लाइ बि रहबर ऐं रहनुमा सुभान अल्लाह 40 ॾींहं वेठो त बि दाता जे शान खे परूड़े न सघियो हाणे मुल्ला जेको बटड़े किताबड़ा पढ़ी चोपड़ियूं पढ़ी चए थो मुस्तफा जो शान हेतिरो आहे हीअं इन मुल्ले खे कहिड़ी बेशक समझी सघंदो इहो मुल्लो ईअं आहे जे ॾेडर खूह में पियो हुजे चए त मां आसमान खे थो मापियां ॾेडर पियो आहे खूह में इहो चवे त मां आसमान खे थो मापियां अड़े इहो त हिन शामियाने खे बि कोन मापे सघंदो हा इहो ॾेडर खूह में पियल आसमान खे मापे सघंदो न मापे सघंदो सॼी दुनिया जा आलिम आदिल आकिल सियाणा सूफी दाना दुर्वेश मुंहिंजा दोस्तो दानिशमंद गॾिजी करे मुस्तफा जे शान खे ॾिसण चाहिनि उन्हनि जा अकुल हेठि रहिजी वेंदा इल्म हेठि रहिजी वेंदा मुशाहिदा मुराकबा हेठि रहिजी वेंदा मुस्तफा जो शान अञा मथे नारे तकबीर नारे रिसाला शान मुस्तफा अजमत मुस्तफा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं दिलबर साईं समझो था न बाक़ी मुला पाण जो ईअं आहे त पोइ हुनखे सॼी दुनिया ईअं नज़र ईंदी असांजे ॾिसो न असांजे पासे ॾे इहो आहे गाजी शाह बादशाह तव्हां ॿुधो आहे चवंदा आहिनि बरोचन जो पीर आहे गाजी शाह हिकिड़ो वेचारो जत हुजे उठन चारण वारो उहो चींद में अॼु वञे गाजी शाह को ॾेखावां गाजी शाह जी दरगाह ते आयो गाजी शाह जी मज़ार ते जो आयो त उते शीशो लॻल हो आईनो सेरांदी खां आईनो लॻल हो उन वेचारे जत ज़िंदगी में आईनो ॾिठो कोन जिंदगी में उन मिस्कीन आईनो ॾिठो ई कोन हीअं जो आयो आईने में पंहिंजो मुंहुं जो ॾिठई सॼो पेरन सूधो पियो नज़र अचे वॾो आईनो मथे ते इहो रसी पेखड़ हूंदो आहे न मथे सां वेड़ियल हुजेसि गोॾ अंगोशो गोॾनि ते ॿधल हुजेसि पघर पियो वहेसि हाणे पाण खे जो ॾिठई त चिताए बीठो ॾिसे कलाक खन लॻी वियुसि आईनो ॾिठो मुड़स कोन हो हाणे मोटी आयो त ज़ाल पई पुछेसि त सिराई ॾाढी देर लाते किॾे गया हुई अखे गया हम मैं गाजी शाह को देखण जे पीछे गाजी शाह ॾिठी सिराकी सम्झो था जे गाजी शाह ॾिठी कि हा ॾिठुम चिताए ॾिठम कि कीअं ॾिठी कि गाजी शाह ॾिठी जहिड़ा मेकूं ॾिठई इवें खड़ा हा जो मथे नालिया भेंडी बदलस अंगोछा नंढड़ा पोतड़ा बदलस असल हू बहु मैं जेड़ा अब समझो था न हाणे हिन मिस्कीन गाजी शाह न ॾिठो न वरी हिन आईनो ॾिठो हुजे पंहिंजो बूथ ॾिसी चए पियो त गाजी शाह बि अहिड़ो आहे हाणे इहा त ख़बर कोन्हे त इहो आईने में मां पंहिंजो पाण ॾिसी आयो आहियां गाजी शाह त अल्लाह जो वली सोढ़ो हूंदो मुला
के बि का हकीकत जो आईनो इन को ॾिठो न आहे इहो पंहिंजी सूरत ॾिसी चए थो न भी असां वांगुरु बशरो खाईंदो पीअंदो हीअं हुयो इन जो इल्म इन जो अकुल उन जत वारो अथव जेको गाजी जाके ॾिसी आहे जे पुछणो अथई त अल्लाह जे वलीअनि खां पुछ त मुस्तफा जो शान सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत मौला अली शेर जली खां के माण्हू पुछो त अली ॿुधाए मदीने वारे खे तो कीअं ॾिठो सुभान अल्लाह मौला अली तो फरमाए त वल्लाहि लम अर मिसलहू क़ब्लहू वला बाद अल्लाह जो कसम मुस्तफा जो जहिड़ो न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो मुंहिंजो मुस्तफा बेमिसाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुछो उन्हनि खां जन ॾिठो न उन्हनि ईअं कोन चयो त नबी असां वांगुरु असां जहिड़ो हुयो उन्हनि ॾिठो हो त मुस्तफा जो शान बेशक जो हीअं अख तो खणे त अर्श जा कुंगरा थो ॾिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हीअं निमाज़ था पढ़ाइनि हीअं ॿ टे विखूं अॻिते हलिया हीअं हथ सुभान अल्लाह वरी पोइते हटिया साहबन पुछोसीं हे छा पे कयो पाण फरमायूं त हींअर जेॾी महिल निमाज़ पियो पढ़ां त जन्नत जो अंगूरनि जो छंबो लड़के पियो अंगूर जन्नत जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंगूरनि में हथ विधुमि जन्नत आहे सतन आसमाननि खां मथे मुस्तफा बीठा आहिनि मदीने में पैर मदीने ते हथ सतन आसमाननि खां मथे जन्नत ताईं पियो पहुचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा जे हथ जी रसाई आहे न समझो था आवाज इनके घड़ी खन बंद कर चाहेंगे मुझा फिरी अल्लाह हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे जेके असहाबी जेके रोज बरोज मुझे सोने नबी के ॾिसंदा उन्हनि खां पुछो त मदीने वारे जो शान सुभान अल्लाह सुभान अल्लाह वदा इस्माइलानी वारा अकीदो इहो रख ईमान इहो रख त मुझे मुस्तफा जहिड़ो कायनात में न आयो न ईंदो न थियो न थींदो बेशक हक आए ईमान आए अकीदो अल्लाह नबी तो मुंह वांगुर नहीं मुस्तफा जो शान इहो आ जो सारी जिंदगी मुस्तफा जे बदन ते मख न वेठी बेशक मदीने वारे जे वजूद जो पाछो जमीन ते न पियो बेशक हां सच्चे इस्माइलानी में हिकड़ो माण्हू मूंखे ॾेखार जंहिंजो पाछो न हुजे आहे कोने ॻाल्हायो ई नथा नासी कोने हां इस्माइलानी छा निमाणी ताईं वञो होड़े पंहिंजो बेले ताईं वञो होड़े हब ताईं कराची ताईं वञो हेॾे कोयटा ताईं वञो सॼी बलोचिस्तान घुमो पाकिस्तान घुमो पर अहिड़ो हिकिड़ो माण्हू बि नज़र न ईंदुई जेको बिना पाछे जे हुजे काइनात इंसानियत में को बि अहिड़ो न थियो आहे न थींदो जे हुयो त उहो वजूद मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा बेमिसाल जेको मदीने वारे साईं सां दिल लाए गुलामी करे फरमा बरदारी करे उहो बि अल्लाह वटि वॾे शान वारो सुभान अल्लाह बेशक रब खे उहो वणंदो आहे पुट यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे बेशक अल्लाह जी जो मदीने वारे सां मोहब्बत आहे न त मदीने वारे जी जेको ताबेदारी करे सुन्नत शरीयत दीन ते हले मुस्तफा जी गुलामी करे उहो बि रब खे वणंदो हां मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो मूसा अलैहिस्सलाम जी कौम में हिकिड़ो मस्कुरो हुयो जंहिंजो नालो हो सामरी उन हीअं कयो जो वॾी ॾाढ़ी रखी जीअं हज़रत मूसा जी ॾाढ़ी हुई उन मस्करे बि अहिड़ी ॾाढ़ी रखी हज़रत मूसा लठ खणंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हथ में लठ खणंदो हो उहा लठ अॼु ताईं बि रखी आहे हज़रत मूसा जी ओरिजिनल लठ मां उन जी ज़ियारत करे आयो आहियां तुर्की जो शहर इस्तंबुल में तुर्कन जी जेका खिलाफत उस्मानिया वारे जेका आसार आहिनि उते उहा लठ हज़रत मूसा जी अॼु बि रखी आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ मुबारक खणंदो सामरी बि ईअं कयो जो हज़रत मूसा वांगुरु डूंगड़ी लठ बि खई ॾाढ़ी बोड़ी रखी पटको हज़रत मूसा वांगुरु ॿधई पोइ माण्हुनि खे चवंदो हली चो तौरात ॿुधायां मूसा बिन इमरान मां आहियां पोइ मस्करी कंदो हो घटि वधि ॻाल्हाईंदो हो
पो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेडी मल बददुआ ॾिनी फिरौन बुॾी वियो उनजो लश्कर बुॾी वियो फौज सिपा सब बुॾी विया इहो सामरी बि उन्हनि सां गॾु हुजे सॼी कौम जा कौम फौज जा फौज तबाह थी वई सामरी चङो भलो दर ते बीठो सामरी खे कुझु न थियो न बुॾो अल्लाह ताला खे अर्ज़ की मुंहिंजा मौला हे मूं ते माण्हू इहो खिलाईंदो हो ऐं मूं ते ठठोलू इहो कंदो हो इन खे छॾे ॾिनई रब फरमायो त मूसा बराबर गुनहगार हुयो पर ॾाढ़ी मुंहिंजे कलीम मूसा जहिड़ी हुयसि पटको मुंहिंजे मूसा जहिड़ो हुयुसि लठ मुंहिंजे मूसा जहिड़ी हुयसि मूंखे हया पियो अचे त कीअं उन खे अज़ाब कयां जेको मूसा जहिड़ी सूरत बणायूं बीठो अरे दोस्तो इस्माइलानी वारो जे कलीमुल्लाह जहिड़ी सूरत बणाए त रब जे अज़ाब खां बची सघे थो पर जेको हबीबुल्लाह जो गुलाम बणजी वञे उन ते रब कीअं न राज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे रब खे राज़ी करण चाहियो था न त मदीने वारे साईं जे सुन्नत ते हलो शरीयत ते हलो सुहारी रखो पटको ॿधो ज़िक्र कयो क़ुरान पढ़ो मुस्तफ़ा जा सच्चा गुलाम थी वञो दुनिया बि तव्हांजी आख़िरत बि तव्हां सुभान अल्लाह हुते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि जी भलाई उन्हनि खे मिलंदी जेके मदीने वारे साईं जे दर जा गुलाम हदीस ॿुधायां अल्लाह इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताअहू व इन कान अब्दन हबशिया अल्लाह ताला जन्नत उन्हे जे लाइ ठाही आहे जेको मदीने वारे जी गुलामी कंदो आहे सुभान अल्लाह भली कारड़ो हबशी गुलाम बानो छो न हुजे सूरत सुहिणी नथस शिकिल सुहिणी नथस वॾो को ज़ात पात वारो नाहे पर जे मुस्तफ़ा जी गुलामी वारो आहे त जन्नत जो हक़दार आहे सुभान अल्लाह वइन अल्लाह खलकन नार लिमन असा अल्लाह ताला दोज़ख उन जे लाइ ख़लक़ी आहे जेको मुस्तफ़ा जी बेफ़रमानी कंदो भली केॾो बि सुहिणी सूरत वारो माल वारो दौलत वारो पैसे वारो धन धरावत वारो आहे पर जे मदीने वारे जो बेफ़रमान आहे त जहन्नम उन जी जाइ वदा अॼु ज़िंदगी असांखे मिली आहे ही ज़िंदगी असांखे रब ॾिनी आहे मुस्तफ़ा जी गुलामी करण जे लाइ महबूब जी फर्मा बरदारी करण जे लाइ बलोचिस्तान वारो कामयाब आहिनि उहे माण्हू जेके मदीने वारे जे दर जी गुलामी कंदा आहिनि हा पोइ तव्हां छा था चओ तव्हांजो बि को इरादो थिए थो त महबूब जी गुलामी कजे कंहिंजो कंहिंजो इरादो आहे अल्लाह ख़ुदा ख़ुशि कंदो अल्लाह मदीने वारे जी ज़ियारत नसीब कंदो आहे आमीन महबूब जा सच्चा आशिक बणिजी वञो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह जिन खे सुहारी न आहे से सुहारी रखो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी जा कम न कयो ख़ुसूसन ही 10 मुहर्रम अचे पई न 10 मुहर्रम जो नफ़ली रोज़ो रखण सुन्नत साईं फरमाइनि था जेको 10 मुहर्रम जो ॾींहं जो हिकिड़े ॾींहं 10 जो रोज़ो रखे गुज़िरियल सॼे साल जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह 10 मुहर्रम जो जेको रोज़ो रखे थो न सॼे साल जे गुनाहनि जी माफ़ी ऐं साईं फरमाइनि था जेको 10 मुहर्रम जे ॾियारे ते कुशादगी सां ख़ैरात करे ख़र्च करे पंहिंजे हयाल ते त अल्लाह ताला सॼो साल उन जे रोज़ी रिज़्क़ में बरकत नाज़िल सुभान अल्लाह सुभान अल्लाह आज़माए ॾिसो 10 मुहर्रम जे ॾींहुं कुशादगी सां ख़र्च कयो ख़ैरात कयो सेरी इफ़्तारी जो इंतज़ाम कयो ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि जी संभाल लहो अहल बैतन पाकनि जे रूहनि खे ईसाल जे लाइ ख़ैर कयो ख़ैरातूं कयो अल्लाह ताला सॼो साल तव्हांजे रोज़ी रिज़्क़ में बरकत सुभान अल्लाह अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मदीने वारे जे ग़ुलामी में जियारे ग़ुलामी वारो मौत नसीब फरमाए वमा अलैना इल्ला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद आमीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हिन सारे ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा आमीन या अल्लाह हिन ॻोठ जी तूं हिफ़ाज़त फरमा ही बरसातूं रहमत वारियूं बणा
या अल्लाह खैर अमुन ऐं राहत वारियूं बरसातूं नाज़िल कर। आमीन। ये मुंहिंजा मौला हिन कोहिस्तान खे आबाद कर, वैरान ज़मीनुनि खे आबाद कर। पंहिंजे हबीब जे सदके असांजे वैरान दिलियुनि खे मुस्तफ़ा जे इश्क सां आबाद कर। या अल्लाह मदीने वारे साईं जे सदके असांखे हुज़ूर जे दर जी ग़ुलामी नसीब कर, सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहम। मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमे बज़ में हिदायत पेला खो सलाम।